अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अज असां खणी आया आहियूं सिंधी इंफोटेनमेंट की तरफ का एक इंफॉर्मेटिव एंड इंटरटेनिंग वीडियो। अज असां तव्हांखे इन वीडियो के जरिए वर्चुअल टूर कराईंदासीं सिंध यूनिवर्सिटी जो। अचो त हलूं था सिंध यूनिवर्सिटी की वर्चुअल टूर की तरफ। ही आहे बाबुल इस्लाम गेट यूनिवर्सिटी ऑफ सिंध। असां यूनिवर्सिटी में अंदर इंटर थी चुका आहियूं ऐं हीअ आहे सेंट्रल लाइब्रेरी, यूनिवर्सिटी की सेंट्रल लाइब्रेरी ऐं हिन पॉइंट के 0 पॉइंट चयो वेंदो आहे। जिसाखो कयूं थम त तुंहिंजूं सदोरा, जिसाखो कयूं थम त तुंहिंजूं सदोरा, अड़ी जाम शोरा, अड़े जाम शोरा, अड़े जाम शोरा, अड़े जाम शोरा। ही आहिनि कुछ रिकॉर्डेड क्लिप्स 2019 वारी एंट्री टेस्ट जा। कॾहिं जो अचानक ऐं हूरल जो टोलियो, कॾहिं दिल जा दहका बि कंहिं पस में ॻोल्हियो। ही यूनिवर्सिटी जो ऑफिशियल पॉइंट्स आहिनि जेके स्टूडेंट्स के यूनिवर्सिटी खणी ईंदियूं आहिनि, यूनिवर्सिटी में खणी वेंदियूं आहिनि। हाणे असां हलूं था आउट फैकल्टी की तरफ। ही आउट फैकल्टी की बिल्डिंग के अंदर जा मनाज़िर आहिनि। सो केॾी खूबसूरत मनकारी थियल आहे। ही मुजस्सिमा आउट फैकल्टी के अंदर पार्ट में आहिनि। हाणे असां हलूं था AC2 की तरफ, एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग की तरफ। ये असां पहुची वियासीं AC2। ये आहे AC2 की बिल्डिंग ते एडमिनिस्ट्रेशन जो सब कम थींदो आहे। AC2 का पोइ हाणे असां हलूं था सिंध यूनिवर्सिटी के स्पोर्ट्स ग्राउंडनि की तरफ। ही फुटबॉल ग्राउंड है। ही बैडमिंटन जो ग्राउंड है ऐं इन जे पोयां बॉयज़ जिम्नाजियम है। हाणे असां हलूं था क्रिकेट ग्राउंड की तरफ। ये असां हाणे इंटर थियूं था क्रिकेट ग्राउंड के अंदर। ये यूनिवर्सिटी जो क्रिकेट ग्राउंड है। हिते मैच हली रही है क्रिकेट की। हाँ क्रिकेट ग्राउंड का पोइ असां हलूं था गर्ल्स जिम्नाजियम की तरफ। ये आहे गर्ल्स जिम्नाजियम की बिल्डिंग। ये गर्ल्स जिम्नाजियम के कुछ आस पास या व्यूज। हाँ ये जो सामू तव्हां ॾिसी रहा आहियो, इहा आहे वाइस चांसलर्स रेजिडेंस। जेको भी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर होंदो आहे वो इते रिहाइश कंदो आहे। ही गेट वाइस चांसलर जी रेजिडेंस जो है। ही मेन बाबुल इस्लाम गेट वारो रस्तो आहे जिते असां हली रहिया आहियूं। ही वाइस चांसलर रेजिडेंस जो बोर्ड लगे है इते। ही आहे टीचर्स हॉस्टल, टीचर्स रेजिडेंस जिते टीचर्स रहंदा आहिनि।
ही आहिनि गर्ल्स हॉस्टलूं। ही मारवी गर्ल हॉस्टल आहे ऐं उन खां पोइ ही गर्ल्स हॉस्टल जे ॿाहिरां रिक्शा स्टैंड आहे जेके रिक्शा गर्ल्स खे खणी ईंदा ऐं खणी वेंदा आहिनि यूनिवर्सिटी मां। ही सभु रिक्शा ड्राइवर्स वेठा आहिनि पाण में। उम्मीद आहे त तव्हांखे यूनिवर्सिटी जो ही वर्चुअल टूर ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक इंफॉर्मेटिव ऐं एंटरटेनिंग वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं तव्हांखे इंफॉर्मेशन सां गॾु गॾु एंटरटेनमेंट जो बि मज़ो हासिल थिए। अल्लाह हाफ़िज़। पल पल इश्क जाके खरिया नेण पल पल रवाजों के पवंदा होया दिल जा दौरा, रवाजों के पवंदा होया दिल जा दौरा। अड़ी जाम शोरा, अड़ी जाम शोरा, अड़ी जाम शोरा, अड़ी जाम शोरा। जिसा को कयूं थम त तुझो सदोरा। अड़ी जाम शोरा, अड़ी जाम शोरा, अड़ी जाम शोरा, अड़ी